नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पुठिते पयल मुआशरे में ईंदड़ नवाण खे तब्दीली न पर ज़रूरत समझणु घुरिजे। इहो ई सबबु आहे जो जामशुरे जे रोडनि ते मोटरसाइकिल हलाईंदड़ 2-4 नियाणियूं समाज जी तनक़ीद खे नज़रअंदाज़ करे बिना के परेशानी जे स्कूटी ऐं मोटरसाइकिल हलाइनि थियूं ऐं पंहिंजे इन अमल खे तब्दीली न पर नियाणियुनि जे हक़नि लाइ राय हमवार करण लाइ जदोजहद करार ॾियनि थियूं। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था जामशुरो मां अलीमुराद चांडियो जी हीअ रिपोर्ट। दर्सगान वारो शहर हुजण बावजूदि जामशुरे जो मुआशिरो एॾो तरक़ी करे न सघियो आहे जो औरतूं मर्दनि सां गॾु कुलो कुलो में मिलाए हली सघनि। जिते कारोबार ऐं कमकार सांघे औरत खे घर खां ॿाहिरि क़बूल न कयो वञे ऐं कार ऐं मोटरसाइकिल हलाईंदड़ औरत जे पोयां सीटूं वॼाए संदसि ख़ानदान खे तनक़ीद जो निशानो बणायो वञे, उते मोटरसाइकिल ते घुमंदड़ छोकिरियूं कंहिं मौजूदे खां घटि न आहिनि। जामशुरे जे रोडनि ते स्कूटर हलाईंदड़ ही नियाणियूं काइनात राजपूत ऐं तंज़ीला बलोच न कंहिं परेशानी जो शिकार आहिनि, न ई मोटरसाइकिल हलाइण खे ऐब सम्झनि थियूं। 2 साल खां वठी बाइक हलाईंदी आहियां। अॼु सिंध यूनिवर्सिटी में असां आयासीं कल्चर डे मल्हाइण लाइ, जिते असां इलाही सारो उते ख़ूब इंजॉय भी कयो, म्यूज़ियम भी घुमियासीं, इलाही असांखे ख़ूब सारो मज़ो आयो उते। मतलब जी जिते कोन चवंदा आहिनि पॉजिटिव भी सोच हूंदी आहे, नेगेटिव भी हूंदी आहे। त असां मतलब गाॾी कीअं पिया हलायूं, के छोकिरा चवंदा आहिनि त तव्हां गाॾी पिया हलायो, वरी कुझु चवंदा आहिनि त तब्दीली अची वई। असां सजेशन हर कंहिंखे ॾियणु चाहींदासीं त छोकिरियूं पंहिंजो पाण हलाइनि त उहो बहितर आहे। अजड़ियूं आहिनि जेके बाइक राइडर आहिनि, हे बाइक माशाल्लाह इज़ीली सां हलाईंदियूं आहिनि। हे उमरकोट, मीरपुर ख़ासि टंडो अलायार इवन सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी पाण ईंदियूं वेंदियूं आहिनि। माण्हुनि ॾिसी करे असांखे माना जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे शाबाशी ॾिनो आहे। तव्हां हिकु माना मॉडर्न इरा में थी करे बाइक था हलायो, हिकु वॾी ॻाल्हि आहे। माना हिकु माना उन्हनि जो पॉज़िटिव जेके व्यू आहे तमामु असांखे सुठा लॻा। ऐं जेके माण्हू कुझु आहिनि नेगेटिव सोच रखणु, उहे वरी नेगेटिव सोचींदा आहिनि, नेगेटिव व्यू बि ॾींदा आहिनि, पोयां हॉन्टिंग कंदा आहिनि या चवंदा आहिनि त गर्ल्स खे बाइक हलाइण न ॾियणु खपे। इन जे करे त उन्हनि जी नेगेटिव सोच हूंदी आहे। काइनात राजपूत सां मोटरसाइकिल ते गॾु वेठल साजदा बलोच जी दावा आहे त हू बाइक राइडर आहे, जॾहिं त तंज़ीला सां गॾु वेठल महविश दावा कई आहे त हू घर जे मैदान ऐं घिटीअ में बाइक हलाईंदी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हर घर मां नियाणियुनि खे मोटरसाइकिल हलाइण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं नियाणियुनि में ख़ुदि एतमादी पैदा थियण सां गॾु समाजी ऐं मुआशी मसइला हल थी सघनि। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV, जामशुरो।